पर के बकरियूं छोकरी हे मिठल जी धी राबेल आहे। महलन जी रानी आहे, रानी मिठल जी थी है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी मेगा सोप सीरियल पाप नगर हिन ड्रामे में केरु केरु हूंदा ऐं हिन ड्रामे खे कॾहिं जारी कयो वेंदो, सभई ॻाल्हियूं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तफ़सील मूजिबि ड्रामा सीरियल पाप नगर हिन ड्रामे खे बि हिकु ॻोठाणे माहौल ते ठाहियो वियो आहे। KTN जे हिन सोप सीरियल ड्रामे पाप नगर में वॾेरे जे किरदार में ज़ुल्फ़कार बुर्दी हूंदो, जेको हिकु वॾेरो हुओ, ज़ालिम वॾेरो हूंदो ऐं जेको पिणु हिकु ॻोठाणी छोकिरी ते आशिक़ थींदो ऐं वरी हिन ज़ालिम वॾेरे जो मुक़ाबिलो आबास गुल ओढाणू कंदो। ख़ूब ड्रामे में मज़ो थींदो ऐं हिन ड्रामे खे ईद बाद नशर कयो वेंदो ऐं कुझु अदाकारनि जे बकौल त हिन ड्रामे में हाजन प्रेमी, सैयद निसार शाह, उमेद अली कलवड़, आज़म मेंगल खे बि आंदो वेंदो, पर इहा ॻाल्हि अञा कंफर्म नाहे थियल। हिन ड्रामे पाप नगर जी एडिटिंग अञा जारी आहे ऐं शूटिंग बि हली रहियो आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।